कोट लालू वाक़े जो अॻूणो एसएचओ नूरदीन खुहारो ते केस दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां हलंदड़ धरणो ख़त्म कयो वियो आहे। जुड़तू मुक़ाबले में 3 ॼणनि जो क़त्ल जो केस कोट लालू थाणे ते दाख़िल कयो वियो, जंहिंमें अॻूणे एसएचओ नूरदीन खुहारे खे नामज़द कयो वियो आहे। कोट लालू वाक़े जो केस दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अव्हांखे अपडेट कंदा पिया हलूं। कोट लालू वाक़े जो अॻूणे एसएचओ नूरदीन खुहारे ते केस दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां हलंदड़ धरणो ख़त्म कयो वियो आहे। जुड़तू मुक़ाबले में 3 ॼणनि जो क़त्ल जो केस कोट लालू थाणे ते दाख़िल कयो वियो, जंहिंमें अॻूणे एसएचओ नूरदीन खुहारे खे नामज़द कयो वियो आहे। कोट लालू वाक़े जो केस दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। कोट लालू वाक़े जो अॻूणे एसएचओ नूरदीन खुहारे ते केस दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां हलंदड़ धरणो ख़त्म कयो वियो आहे। जुड़तू मुक़ाबले में 3 ॼणनि जो क़त्ल जो केस कोट लालू थाणे ते दाख़िल कयो वियो, जंहिंमें अॻूणे एसएचओ नूरदीन खुहारे खे नामज़द कयो वियो आहे। कोट लालू वाक़े जो केस दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कोट लालू वाक़े जे अॻूणे एसएचओ नूरदीन खुहारे ते केस दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां हलंदड़ धरणो ख़त्म कयो वियो आहे। जुड़तू मुक़ाबले में 3 ॾींहनि जो क़त्ल जो केस 3 ॼणनि जो क़त्ल जो केस कोट लालू थाणे ते दाख़िल कयो वियो, जंहिंमें अॻूणे एसएचओ नूरदीन खुहारे खे नामज़द कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इरशाद लाशारी सां। जी इरशाद। कोट लालू धरणो जो 3 ॾींहनि खां जारी हो, उते मक़तूलनि जे वारसनि जो मुतालबो मंज़ूर थी वियो आहे। अॻूणे एसएचओ मथां 3 नौजवाननि खे मुबैना मुक़ाबिलो ॾेखारे क़त्ल करण जो कोट लालू थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॾींहनि खां लॻल धरणो ख़त्म कयो पियो वञे। 5 ॾींहं अॻु कोट लालू भरिसां ॻोठ हकीम अली नवाज़ वासी 3 नौजवाननि आकिब शहर मौला बख़्श ऐं मुश्तबा शहर खे गाॾियुनि लाइ घुराए बाद में खेनि खे पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो, जे बाद वारसनि पारां मुज़ाहिरा कया विया ऐं गुज़िरियल 3 ॾींहनि खां कोट लालू मुगिया नाको मेहरान हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो ऐं जिते सदन खां यकजहती तौरु समूरी सिंध मां सियासी समाज जी क़ौमपरस्त वकील अॻवान ऐं इलाइक़े वासियुनि पारां भरपूर शिरकत करे वारसनि जे मुतालबनि जी मइता जी हिमायत कई हुई। जॾहिं त 3 ॾींहं गुज़रण बाद DIG सखर पारां SSP जैकाबाद जी अॻवानी में कमेटी जोड़ी वई ऐं वारसनि पारां वकील बैरिस्टर अरशद शहर ऐं वकील अॻवान शाकिर नवाज़ शहर जी अॻवानी में ॻाल्हियूं कयूं, जेके कामयाबु थी वियो। जंहिं बाद जेको आहे अॻूणे एसएचओ मथां FIR क़त्ल करण जी FIR दाख़िल कई वई आहे। जी ठीकु आहे इरशाद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।